अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां शमसुद्दीन मेमन। अॼु जे आउं इशू ते ॻाल्हि करणु चाहियां थो उहो आहे व्याजनि जो इशू। अर्ज़ु ही त आउं न को व्याजनि जो हमदर्द आहियां, न को आउं व्याजी आहियां ऐं न कोई न कंहिं कारोबार में मुलविस आहियां। पर आउं कुझु ॻाल्हि चवणु चाहींदुसि जेकी हक़ीक़त मूंखे लॻे थी, इहो त जेकॾहिं तव्हां बैंकुनि मां पैसा खणो था ऐं उहे ॾियो था तई व्याज समेत, ऐं उन्हनि में तई जेकॾहिं नथा ॾियो त तव्हांजा जेके दोस्त रिश्तेदार सरकारी मुलाज़िम आहिनि उन्हनि खे त इनवॉल्व करे छॾियो था। ऐं महिरबानी करे चवंदुसि तव्हांजा जेके दोस्त ऐं रिश्तेदार उन्हनि खे तई मजबूर करे ऐं पंहिंजो गारंटर तौरु बैंकुनि में मुलविस करे छॾियो था ऐं बाद में तई पैसा बि कोन था ॾियो ऐं हुननि वीचारनि जा पघारनि मां पैसा कटिजी वञनि। हुननि जो को ॿियो ज़रियो त ई कोन, ही पघार हूंदो आहे। पघार भले किरोड़ रुपया हुजे कंहिंजो, पर किरोड़ में बि हुननि जी पघार में पूरी कोन थींदी, त उहे एतिरा परेशान हूंदा आहिनि जो ॿिए हंधि फ्रॉड करे छॾींदा आहिनि। तंहिं करे आउं तव्हांखे चवंदुमि महिरबानी करे बैंकुनि में पंहिंजा सरकारी मुलाज़िम जा गारंटर न थियो, न करे उन्हनि खे, त जीअं हू बि पंहिंजी ज़िंदगी आसानी सां गुज़ारे छॾी सघनि। ऐं ॿियो जेकॾहिं तई वरी आम माण्हुनि खां तई व्याज ते पैसा था करो ऐं ॾियण जो वक़्तु अचे थो त उन्हनि खे पैसा कोन था ॾियो ऐं व्याजी पिया करो, इहा कहिड़ी शराफ़त आहे। जेकॾहिं तव्हां ज़रूरत जेॾी महिल तव्हांजी हू पूरी कनि था त साईं न त वरी व्याजी। महिरबानी।